केया सिखें सुपरी कासाई की कार, केया सिखें सुपरी कासाई की कार, तिखी काती हथ करे मुन्नी सीम मार, चोरी चाक निहार सूरन सांघीड़ा कया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां जो पंहिंजो तामिर हुसैन। कीअं आहियो? अवां सभु उमेद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव ऐं अल्लाह पाक जे अमान में हूंदव। अॼु जो असांजो वीडियो भुटे ख़ानदान जे तारीख़ बाबति थियण वारो आहे। त हिन वीडियो में जेका बि ॼाण आहे उहा असांखे किताब ऐं नेट जे ज़रिए सां मिली आहे। त हुन में कुझु बि ग़लति थी सघे थो त उनजो ज़ुम्मो असीं नथा खणूं। पोइ बि कोशिशि कंदासीं तव्हांखे साफ़ ऐं मुकमल मालूमात ॾियूं। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। भुट्टा सूरज वंशी ख़ानदान जा आहिनि। हिकु इहो बि ख़्यालु आहे त ही भूटान खां अचण वारा मुहाजिर आहिनि। डेनज़िल एप्टिसन ख़्यालु ॾेखारियो आहे त भुट्टा शायदि मालवा जे पटना या भटड़ा क़बीले जा मेंबर आहिनि। साईं जी एम सैद लिखे थो त ही आराइन क़ौम जी शाखा आहे। ॿी रवायत बयानु कंदे लिखियो आहे त हीअ असुल में राजपूत घराणे जा भट्टी क़ौम मां हुआ, जिन मां हिकु वॾे पंजाब में रिहाइश इख़्तियार कई ऐं उते आराइन ज़ात वारनि सां मिटी माइटी कई। संदन वॾो मिठा ख़ान लॾे अची नएं देरे ऐं रते देरे वारे रस्ते ते पंहिंजो ॻोठु ॿधो। भुटे ख़ानदान जे पंहिंजनि रवायतनि मूजिबि संदन वॾा असुर राजस्थान जा रहाकू हुआ, जेके मालवंद ऐं ख़ुशहाल माण्हू हुआ। उहे पंहिंजे माल जे चारे लाइ कुझु वक़्तु थर जे कंहिं मुक़ाम ते रहिया। जीअं त थर में सांध ॾुकार पियो, उन करे हू शिकार जी तलाश में सिंध ॾांहुं हलिया आया ऐं रते देरे ऐं नएं देरे वारे रस्ते पंहिंजो पहिरियों ॻोठु ॿधो, जंहिंखे मिठा जा बना या मिठे जो मक़ाम चयो वञे थो। राजस्थान जे इलाइक़े बंद खंडियल में पंवार राजपूतनि जी हुकूमत हुई, जिन खां कश्मीर जे बड़हार क़बीले जी खमा नाले वारे अची खसे ऐं खेनि लोधे कढी छॾियो। हिन 24 नंढियूं वॾियूं जंगियूं कयूं, जंहिं करे हुनजो वॾो नालो थियो। हिन पहिरियां ओधपुर जे गादीअ ते पंहिंजे नंढे भाउ जो जोगराज खे विहारियो, पर पोइ उनखे मसंद खां हटाए पाण राजा थियो। हुन उन जे सलाहकार ब्राह्मणनि खे ख़तमु कयो ऐं ॿिनि खे रियासत मां निकिरी वञण जो हुकुम ॾिनो। खमान खे वरी संदसि पुट मंगल क़त्ल करे छॾियो, जीअं हू राजा बणिजी, पर खमान जे सरदारनि उनखे गादीअ ते वेहण कोन ॾिनो ऐं खेसि रियासत मां कढी छॾियो ऐं संदसि जाइ ते मक़ामी सरदार भरतरी भट्ट, जेको भुट्टो जे नाले सां मशहूरु थियो, उनखे गादीअ ते विहारियो वियो। उन खां पोइ संदसि जाइ नशीननि भुट्टो रियासत खे वसियत ॾिनी। भुट्टो जो औलाद मां 13 पुटनि मालवा ऐं गुजरात में पंहिंजूं आज़ाद रियासतूं क़ाइमु कयूं। शाहान गुजर जे मुसनिफ़ मुताबिक़ राजा भरतरी भुट्टो 812 ईस्वीअ खां 832 ईस्वीअ ताईं हुकूमत कई। हू ख़लीफ़े मामूर रशीद जो हमसर हो। उन्हीअ ख़ानदान जो राजा बजे देव रावलकोट भाटिया ते राॼ कंदो हो। संदसि ज़ाल जो नालो शशि कलामी हो। खेसि काफ़ी अरसे खां वठी औलाद कोन पिए थियो। उन्हीअ दौर में उच शरीफ़ वारे मखदूम जहानिया जहान गश्त जलालुद्दीन सरपोश जो बुज़ुर्गीअ में वॾो नालो हो, जंहिं राणी शशि कलामीअ खे दुआ कई त हू 1 साल में तोखे हिकु पुटु ॼमंदो। 1 साल अंदरि राणीअ खे पुटु ॼाओ, जंहिंजो नालो कुमार शहज़ादो चनन कुमार रखियो। हू जॾहिं जवान थियो त भाटरा में आयो त हुन जी मुलाक़ात जहानियान जहान गश्त सां थी, जंहिंजी दुआ सां हू ॼाओ हो। संदसि इसरार ते हिन जे हथ ते मुस्लमान थियो। हिन एतिरी इबादत ऐं रियाज़त कई जो पंहिंजे ख़लीफ़े सदरुद्दीन सईद शाह जी न्याणी सईदा उन जे निकाह में ॾिनी, जंहिं मां खेसि 2 पुट चांद खान ऐं मुल्तान खान ॼावा।
कुमार चनन कुमार जंहिंजो नालो चनन हो, कोट भाटिया वापसि हलियो वियो जिते संदसि नाले जी वॾी मशहूरी थी। उते संदसि माउ शशि कलामीअ खे मालूम थियो त हू उहो बुज़ुर्ग संदसि विछड़ियल पुटु कुमार चनन कुमार आहे जंहिं राजा खे अहिड़ीअ सद ॾिनी। राजा बजीदेव रावल पहिरियां हुन खे पंहिंजे महल में वठी आयो ऐं खेसि दीन इस्लाम छॾण जो ज़ोर भरियो। आख़िर हिन जे इनकार करण ते हुन खे क़ैदखाने में विझी छॾियो। जॾहिं हू जेल में हो त उते क़ुरान शरीफ़ जो विर्दु कंदे जलाल में अची सूरह यूनुस पढ़णु लॻो। उन्हनि महिल ख़ुदा जो कशमू थी वियो। क़ैदखाननि जा पहिरेदार बेहोश थी विया ऐं क़ैदखाने जो दरवाज़ो पंहिंजो पाण खुली वियो ऐं अस्तबल मां पाण मुरादूं हिकु सुठो घोड़ो अची हाज़ुरु थियो। चनन उन घोड़े ते चढ़ी अची लोधारण पहुतो जिते संदसि घर वारे ऐं पुट अॻु में कोट भाटिया पहुची चुका हुआ। राजा बजेदेव रावल ॿीहर चनन खे गिरफ़्तार कयो ऐं खेसि वरी बि दीन इस्लाम तर्क करण जो ज़ोर भरियो, जंहिं ते हिन इनकार कयो ऐं कावड़ में अची राजा बजेदेव रावल पंहिंजे पुट चनन कुमार जी सिसी धड़ खां धाड़ करे छॾी। उन महिल सिसी ऐं धड़ ॿई उॾामी अची सम सट जे वेझो लथा जिते हाणे चनन पीर जी दरगाह आहे। मुरीदनि सिसी ऐं धड़ खे गॾे करे खेसि दफ़न करे छॾियो। अॼु बि उते हज़ारे माण्हू पंहिंजनि हाजतनि खे पूरे करण लाइ दुआ वास्ते अचनि था। हिन वास्ते ॿियूं रवायतूं बि आहिनि। राजा बजेदेव रावल खां पोइ जैसलमेर में भुटो हुकूमत ख़तमु थी वई ऐं संदसि पोइ मां औलाद मुस्लमान थी चुकी हुई जिन जी हुकूमत करण में का बि दिलचस्पी कोन हुई। पर भुटो ख़ानदान जा ॿिया फ़र्द उन्हनि खे पंहिंजे वॾे जी हैसियत ॾिनी ऐं चांद ख़ान ऐं चनन ख़ान खे पंहिंजे वॾो सम्झियो। उन ख़ानदान मां मोहम्मद ख़ान अची लाड़काणे खे वसायो। 1474 ईस्वीअ में भुटो ख़ानदान जो वॾो मोहम्मद ख़ान ज़िले लाड़काणे में पहुतो, जंहिंखां पोइ फ़तेह मोहम्मद ख़ान मिठो ख़ान जंहिंजे नाले ते पहिरियों ॻोठु ॿधो हो, मोहम्मद ख़ान ॿियो अबड़ो ख़ान, सहतो ख़ान ऐं पीर बख़्श ख़ान भुटे ख़ानदान जा उहे नाला आहिनि जिन पंहिंजी ज़मीदारीअ खे क़ाइमु कयो। पीर बख़्श ख़ान अवल खे अंग्रेज़नि बेगारे केनाल जी खोटाई करण जे एवज़ खेसि 36,000 एकड़ ज़मीन ॾिनी हुई। हुन जे ज़माने में भुटनि जी ज़मीदारीअ जो उरूज हो। चवंदा आहिनि त हुननि जी एॾी वॾी ज़मीदारी हुई जो हिकु भलो घोड़ो सुबुह खां वठी शाम ताईं भॼाइजे तॾहिं बि भुटनि जी ज़मीदारीअ जी हद ख़तमु न थींदी हुई। पीर बख़्श ख़ान अवल जो वॾो पुटु दोदा ख़ान हो जंहिंजा 3 पुट हुआ। हिकु ख़ुदा बख़्श ख़ान जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो ॾाॾो हो, ॿियो अमीर बख़्श ख़ान जंहिं मां नवाब अहमद ख़ान भुट्टो हो जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे ऐं नवाब नबी बख़्श ख़ान भुट्टे जो सहुरो हो, ऐं टियों इलाही बख़्श ख़ान जेको मोहतरम मुमताज़ अली ख़ान जो ॾाॾो हो। दोदा ख़ान पंहिंजी मिल्कियत जीअरे 4 हिसनि में विराए छॾी। हिकु हिसो पंहिंजे लाइ रखियो, बाक़ी 3 हिसा पंहिंजनि 3 पुटनि खे ॾेई छॾिया ऐं पंहिंजी हयातीअ में पंहिंजो हिसो ऐं पग पंहिंजे नंढे पुट इलाही बख़्श ख़ान खे ॾिनी, जंहिं करे भुटनि जो वॾो घराणो ऐं सरदारी घराणो मीरपुर भुट्टो जा भुट्टो आहिनि, जिन मां सिंध नेशनल फ्रंट जो सरबराह मुमताज़ अली ख़ान भुट्टो आहे। भुट्टो ख़ानदान तारीख़ में पंहिंजो नालो सुनहरे अखरनि में लिखाए छॾियो आहे। हिन ई ख़ानदान मां जनाब शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जहिड़ी तारीख़ साज़ शख़्सियत पैदा थी, उन जहिड़ा इंसान तारीख़ में हज़ारनि सालनि खां पोइ पैदा थींदा आहिनि। हुन ख़ानदान मां मोहतरम शहीद बेनज़ीर भुट्टो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो, शहीद शाहनवाज़ भुट्टो पैदा थिया। खेनि शहीद ख़ानदान सॼो वेंदो आहे जिन अवाम जे ख़ातिर पंहिंजे सिरनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जा वॾा पंहिंजो मटु पाण हुआ। हिन जहिड़ो ज़मींदार सॼे तर में ॿियो को बि न हो ऐं उन वक़्त में भुट्टो ख़ानदान मुतहद ऐं हिकु हुआ, जंहिं करे अंग्रेज़ सरकार बि हिननि खे कुझु न करे सघी ऐं राजाउनि वांगुरु रहंदा हुआ। पगदार ख़ानदान मां सरदार वाहिद बख़्श ख़ान इहा शख़्सियत हो जंहिं भुटनि खे गॾु करे 1922 ईस्वीअ में सरदारी जी पग ॿधी। संदसि मशहूरी ऐं हाकम मुल्क मशहूरु हुई। हुन जो उथण विहण राजा ऐं महाराजनि खां वधीक हो। हू वॾे शान ऐं शौक़त सां रहंदो हो। नंढी उमिरि में फोत थी वियो। हुन खां पोइ संदसि नंढो भाउ नवाब नबी बख़्श ख़ान शराफ़त, सखावत ऐं सादगीअ जो हिकु पेकर हो। हू सचो, ज़ुबान जो पको ऐं नेक दिल इंसान हो। नवाब नबी बख़्श ख़ान भुट्टो 9 जुलाई 1934 ईस्वीअ ते ज़िले लोकल बोर्ड जो सदर चूंडियो ऐं 16 सितंबर 1945 ईस्वीअ ताईं अटकल 11 साल सदर रहियो।
उन खां अॻु में 1929 ईस्वीअ खां 1932 ईस्वीअ ताईं 4 साल बम्बे लेजिस्लेटिव काउंसिल जो मेंबर रहियो। उन खां सवाइ 1933 ईस्वीअ खां 1943 ईस्वीअ ताईं लगातार 10 साल सेंट्रल लेजिस्लेटिव असेंबली ऑफ इंडिया जो मेंबर चूंडियो रहियो। जॾहिं कायदा एज़म 18 अक्टूबर 1938 ईस्वीअ ते लाड़काणे आयो हो त नवाब नबी बख्श खान भुट्टो जो महिमान थी रहियो हो ऐं संदसि कार में चढ़ी जुलूस जी शिकिल में संदसि लाड़काणे वारे बंगले ते पहुतो। संदसि पुटु मुमताज़ अली खान वॾो अकाबर सियासतदान मुतबर आहे, जंहिंजी सियासत जो उसूल ऐं वक़ार मिसाल आहे। बयानु कयो वेंदो आहे त हिन जो दोस्ती पिणु हिकु मिसाल आहे। हुन इक़्तिदार जी ख़ातिर कॾहिं उसूलनि ऐं मक़सद जो सौदो नाहे कयो। हिन जे सियासत करण जो मुक़ाम पाकिस्तान में मथां लेवल जो आहे। हुन कॾहिं बि ज़मीर ऐं उसूल ते सौदेबाज़ी नाहे कई ऐं कॾहिं बि कंहिं जाबर आॾो कंधु नाहे झुकायो। हिन पाकिस्तान जी सियासत में कन्फेडरेशन जो नज़रियो ॾेई पाकिस्तान खे बचाइण जो फार्मूलो ॾिनो आहे, जेको केतिरनि मुख़ालिफ़तनि एतिराज़नि जे बावजूदु सुधे या अणसुधे तरह पाकिस्तान जा सियासतदान हिन जी पैरवी करण ते मजबूर आहिनि। हिन कॾहिं बि मुसलियत खां कमु न वरितो आहे। संदसि मुतो आहे उसूल सां ज़िंदगी गुज़ारिजे, ज़मीर जो सौदो न कजे, मुसलियतनि आॾो कॾहिं बि सिर न झुकाइजे। इन्हीअ करे खेसि अॾो ऐं बहादुर अॻवान तस्लीम कंदा आहिनि। हू सियासत में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो शागिर्दु आहे। कुझु तहक़ीक़नि मूजिबि असुलु भुट्टो ज़ात खां सवाइ हेठियां भुट्टा बि आहिनि जेके हिन क़बीले जो हिसो थी विया आहिनि। जत भुट्टा ही भुट्टा सॾजनि था जिन जी मादरी ज़बान सराइकी आहे। अहिड़नि भुट्टनि जा ॻोठ ज़िले खैरपुर ऐं पंजाब में बावलपुर रियासत में मौजूदु आहिनि, जेके पाण जत भुट्टा चवराईंदा आहिनि। उन खां सवाइ ॻड़ी खेरीअ में रहंदड़ भुट्टा बि सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि। आराइन भुट्टा आराइन जो पाड़ो भुट्टा जेको भुट्टो चवराए थो, पर असुल में हू आराइन आहिनि, पर भुट्टो क़बीले में शामिलु थियण में कामयाबु थी विया आहिनि। गाॾड़ भुट्टा मुख़्तलिफ़ ज़ातनि सां तेलुगु रखंदड़ आहिनि, जिन पंहिंजे असुल ज़ात सॾाइण बदिरां भुट्टो ख़ानदान जे शान शौक़त ऐं अज़मत ॾिसी पाण भुट्टो चवराइण शुरू कयो आहे। कंहिं तरह सां कंहिं न कंहिं असुल भुट्टनि जे पाड़े में शामिलु थी विया आहिनि। पाड़ा अलहदादाणी, आरबाणी, भूरा भुट्टा, हसणाणी, हाजाणी, ईसाणी, जंबाणी, खानभरा, खेराणी, विछाणी, काची, रज़ाणी, जत भुट्टा, कोराई, कमारी, मूसाई, सालाणी, ईसाणी, सोभाणी, खेरा, सराई भुट्टा, सुमरा भुट्टा, खीबाणी ऐं उन्हनि खां वग़ैरह। वीडियो जो मौज़ू तमामु घणो वॾो थी वियो आहे, उन करे हाणे हिते ई हिनखे ख़तमु था करियूं। त इनशाला तव्हांखे हीउ वीडियो कीअं लॻो, उमेदु आहे त वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त हिन वीडियो खे ज़रूरु लाइक करियो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं पंहिंजनि दोस्तनि अज़ीज़ रिश्तेदारनि सां ज़रूरु शेयर करियो। त मिलंदासीं हिकु नए दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।